तमाम बेहतरीन है। असां सिंधी माण्हू सिंध जी हिकिड़ो मुल्क रहियो आहे, हींअर त सूबो आहे, कंहिं वक़्त में मुल्क रहियो आहे, सिंध जी हैसियत मुल्क जी हैसियत आहे। ऐं हीअ सिंधी माण्हू जेको आहे हमेशह अमुन पसंदि माण्हू रहिया आहिनि ऐं सिंध जा माण्हू टोपी अजरक ऐं असांजो शान आहे। इहा लतीफ़ जी धरती आहे ऐं अमुन पसंदि धरती आहे ऐं नबी साईं जिन खे इन रुख मां सिंध जे रुख मां ख़ुशबू ईंदी हुई। इहो हिकिड़ो क़ौमी ॾींहुं आहे, असांजे लाइ हिकिड़ो सकाफ़ती ॾींहुं आहे, बल्कि असां त चवंदा असां लाइ क़ौमी ॾींहुं आहे। इहो मल्हाइणु घुरिजे ऐं असां हिनखे वेलकम चवंदासीं ऐं असांजी हिकिड़ी यूनिटी आहे ऐं असां हिन पाकिस्तान जे माना हिकिड़े उन में रही करे असां पंहिंजो अलॻि तशख़ुस रखूं था। असांजी पंहिंजी क़ौम आहे, पंहिंजी धरती आहे, पंहिंजो हिकिड़ो कंहिं वक़्त में सिंध हिकिड़ो मुल्क रहियो आहे। सो इहो तमामु सुठी ॻाल्हि आहे। साईं सिंधी माण्हुनि खे असां बुनियादी तौर ते पहिरियां असां मुस्लमान आहियूं, पोइ असां सिंधी आहियूं। सिंधी माण्हुनि खे पैगाम इहो आहे त हमेशह अमुन में हुजनि, अमुन जी धरती आहे, अमुन क़ाइमु रखनि, झगड़ा झेड़ा हे हो जेके नफ़रतूं आहिनि ख़तमु थियणु घुरिजनि, इनखे असां पसंदि कोन था कयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां हिन ॾींहं खे इंतिहा एकता जे ॾियारे खे इंतिहा जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। असांजे स्कूल जा ॿार तव्हां ॾिसी रहिया आहियो त केतिरो जोश ऐं जज़्बे सां जेको आहे न हिन ॾींहं खे मल्हाए रहिया आहिनि ऐं इंशा ताला अॻिते बि इहा इन अहिड़नि ॾियारनि खे, अहिड़नि सकाफ़ती ॾियारनि खे असां सिंधवासी ऐं धरती टीवी जे चैनल तां हिननि खे भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। थैंक यू वेरी मच। ऐं असां हीउ जेको ॾियारो तव्हां पाण ॾिसो पिया त पूरे जोश ऐं जज़्बे सां असांजा शागिर्द मल्हाए रहिया आहिनि ऐं हीउ गुड लक स्कूल सदाईं पंहिंजे हिन सकाफ़त जे तसलसल खे बरक़रार रखंदे हमेशह पे पंहिंजा प्रोग्राम कराया आहिनि। अॻ में बि असां गुज़िरियल साल बि हिन खां वधीक क़िस्म जो प्रोग्राम कयो। हींअर बि जेको सो असां जेको सो तुर्त हिकिड़ी काल करे शागिर्दनि खे पंहिंजो प्रोग्राम पंहिंजी सकाफ़त खे ज़िंदा रखण लाइ, पंहिंजे ॾिहाड़े खे ज़िंदा रखण लाइ, पंहिंजी तारीख़ी रवायतुनि रस्मुनि खे ज़िंदा रखण लाइ इहे असां जेको ॾींहुं मल्हायूं पिया, उहो सॼे स्कूल तव्हां पाण ॾिसो पिया त केॾो हिन में जोश ख़रोश जज़्बो ऐं पंहिंजो हुन सिंध सां मोहबत, धरती सां मोहबत, हिन लतीफ़ जी नगरी सां मोहबत उहा तव्हांजे साम्हूं आहे। हर कंहिंजी जेको निराड़ ते टोपी, ॻिचीअ में अजरक ऐं उहे चमकनि पिया ऐं असांखे जेको सो वी आर रियली प्राउड ऑफ अवर सिंध, वी आर रियली प्राउड ऑफ अवर लैंग्वेज। सो दिस इज़ अवर कल्चर, वी आर सेलिब्रेट। साईं सिंधी क़ौम खे असांजो इहो ई मैसेज आहे हिन पंहिंजे स्कूल जे तरफ़ां, गुड लक जे तरफ़ां, त उहे पंहिंजे हिन जेको सकाफ़ती ॾिहाड़ा आहिनि जेके उहे जिथे बि हुजनि अलाह करे ख़ुशि हुजनि ऐं पंहिंजा ई क़ौमी ॾींहं टोपी ऐं अजरक जा ॾींहं पंहिंजे उन जज़्बे ऐं जोश सां मल्हाए हिकिड़े जेके सिंध जे जेके मुखालिफ़ क़ुवत आहिनि उनखे साबित करे ॾेखारनि त असां जेको सो सिंधी वी आर नेशन, वी आर आवर लैंग्वेज इज़ हाई, आवर लैंग्वेज इज़ मोर, आवर लैंग्वेज वी आर प्राउड ऑफ आवर लैंग्वेज। इहो साईं महसूसु असां ॾिसूं पिया। असांजी त उहो जीअं शमर मिरा जे ॻाल्हि मुंहिंजी दिलि छो न नचे, असांजी दिलि त नचे पई, जे हर ॿार जी दिलि नचे पई। असांजी हिन ख़ुशीअ मां पंहिंजी सकाफ़त जे ॾिहाड़े जे हवाले सां असांजी दिलि नचे पई ख़ुशीअ में। दिलि थी चवे त बसि बीही हिन पंहिंजे क़ौमी टोपी पाए अजरक ॻिची में विझी संदरा ॿधे लाइनूं ठाहे अची डांस कयूं ऐं नंढड़ा ॿार डांस कनि पिया। असांखे बि उहा पंहिंजा पोयां ॾींहं यादि पिया अचनि पंहिंजी सकाफ़त खे ॾिसी। धरती टीवी न्यूज़, धरती टीवी जिंदाबाद, जीए सिंध, सिंध सां असांखे प्यारा आहे। जीए सिंध, सिंध सां असांजो प्यार आहे। नबी असांजो मान। आई लव सिंध, मूंखे सिंध सां प्यार आहे। धरती न्यूज़ टीवी जिंदाबाद। जीए सिंध, जीए सिंध, जीए सिंध बोली। असांखे तमामु घणी ख़ुशी पई थिए। असांजे गुल ग्रामर हाई स्कूल गाजीमंद में असां प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं। असांखे तमामु घणी ख़ुशी थिए, असांखे तमामु इंजॉय पिया कयूं ऐं जीए
सिंध जीअं सिंध वारा अॼो ॾींहुं असांजे सिंधी सकाफ़त जो ॾींहुं आहे साईं तमामु घणी ख़ुशी थी रही आहे त असांजे स्कूल में अहिड़ा प्रोग्राम्स थी रहिया आहिनि असांजी तमामु घणी ख़ुशी आहे एतिरा अहिड़ा प्रोग्राम न थियणु घुरिजनि असांजी सिंधी सकाफ़त खे उजागर करण लाइ अहिड़ा ॾींहं मल्हाइण तमामु घणा ज़रूरी आहिनि इन जे लाइ असीं चवणु था चाहियूं त पूरे मुल्क में अहिड़ा ॾींहं मल्हाया वञनि या पूरी सिंध में त जीअं सिंधी सकाफ़त खे उजागर कयो वञे अजरक वेड़े कुलनि में ऐं सिंधी टोपी पाए सभा जड़ाओ सिंधी तोखे सलाम आहे हली रहियो आहे तमामु मज़ो अची रहियो आहे इनशाला अॻे बि प्रोग्राम थिया आहिनि हाणे मल्हायूं था इनशाला असां मल्हायूं असांखे हिन ॾींहुं ते एॾी ख़ुशी महसूसु थी रही आहे त असां ही पंहिंजी धरतीअ जो ॾींहुं मल्हाया ऐं मां हिन प्रमोशन मौके ते इहो चवणु चाहींदी हुअसि त असांखे पंहिंजे सिंध ते प्यार करणु घुरिजे हमें बहुत मज़ा आ रहा है हम अपने स्कूल के साथ मना रहे हैं हमें बहुत खुशी है हम यही चाहते हैं कि हर स्कूल में ऐसा हर कोई ऐसे अपने सकाफती दिन मनाए बस जिंदाबाद सिंधी बोली जिंदाबाद धरती के जिंदाबाद जीअं सिंधी मूंखे ख़ुशी आहे त असांजे स्कूल गुडल ग्रामर में सकाफ़त जो ॾियारो मल्हायो वेंदो इंशाल्लाह अॻे साल बि ईअं ई मल्हायो वेंदो जीअं सिंध आई एम प्राउड ऑफ माय सिंध मां सिंधी धरती वारनि खे तमामु लख लख मुबारकूं थो ॾियां ऐं सॼी सिंधी मीडिया खे बि तमामु घणी मुबारकूं थो ॾियां जिन असांखे पंहिंजी 5000 पुराणी तहज़ीब खे ॿीहर सुजागर करण जो मौक़ो ॾिनो आहे ऐं उहे ई क़ौमूं ज़िंदा हूंदियूं आहिनि जेके पंहिंजी सकाफ़त जे लिहाज़ खां सुञातियूं वेंदियूं आहिनि ऐं आख़िर में मां इहो नारो हणंदुमि जीए सिंध अॼु जो सकाफ़ती ॾियारो वॾे जोश ऐं ख़ुरोश सां मल्हायो थो वञे ऐं सकाफ़ती ॾियारो इन ॻाल्हि जो सबूत आहे जेके दोस्त हींअर सिंधी माण्हू गॾु थी करे जोश ख़ुरोश करे रहिया आहिनि ऐं जेको आहे सिंधी टोपी अजरक पाए पंहिंजे सिंध सां मोहबत ऐं इश्क जो इज़हार करे रहिया आहिनि इहो हिकिड़ो फितरी जज़्बो आहे ऐं असां हींअर ॾिसूं पिया सुबुह खां वठी करे त वधि में वधि जेको आहे रैलियूं ऐं जेको आहे माना डांस उन जेको आहे लॻा पिया आहिनि छा थियो शुरू खां हा अॼु को सकाफ़ती ॾियारो सिंधी मीडिया फोरम ऐं सिंधी चैनलनि जे जेको आहे सॾ ते सिंधी माण्हुनि खे ॾिनो वियो जंहिंजो सिंधी माण्हुनि मोहबत जो इज़हार कंदे भरपूर सॾु वरनायो आहे ऐं जेको आहे सुबुह खां वठी करे माण्हुनि जो जोश ख़रोश ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ रैलियूं ऐं रैलियुनि में डिसिप्लिन बि माना न रही सघो छो त इश्क जे जेको आहे इज़हार तौर ते जंहिंखे जिथे मिसाल ॻाल्हि लॻो पिए उते उन डांस कयो पिए ऐं सिंधी अजरक टोपी पाए उन पंहिंजे ख़ुशी ऐं इश्क जो इज़हार कयो पिए ऐं आउं सलाम पेश कयां थो
ऐं थोराए थो आहियां सिंधी मीडिया फोरम जे अॻुवाणनि जो ऐं सिंधी चैनल धरती सिंध टीवी आवाज़ ऐं महिराण जे चीफ एग्ज़ेक्टिव ऐं उनजे अॻुवाणनि जो जीअं त असां बि माना सिंधी मीडिया जे लिहाज़ खां आहियूं ऐं सिंध धरती टीवी असांजे साथ में साथ ॾेई ऐं हिकु साथ वांगुरु जेको आहे सो हीउ प्रोग्राम कयो आहे ऐं मां सभिनी सिंधवासियुनि खे मुबारकबाद ॾियां थो त हीउ सकाफ़ती ॾियारो न पर हिकु सकाफ़ती ईद आहे इन ते सभिनी दोस्तनि खे सभिनी सिंधवासियुनि खे सकाफ़ती ईद जी मुबारक हुजे मुबारक पेश कयां थो ऐं सिंधी मीडिया जा तमामु थोरा हिता आहियूं जंहिं असांखे हीउ ॾींहुं मल्हाइण जी और जंहिं असां हीअ तवान कयो महिरबानी धरती टीवी के मुबारकबाद पेश कयां थो जंहिं सिंध जे मसइलनि ते ख़ासि करे सिंधी सकाफ़त जे ॾियार खे उजागर करण में सिंधी माण्हुनि जे मसइलनि खे पेश करण में सभ खां पहिरियां अॻिते रही आहे हुन खां पोइ असां सिंधी मीडिया फोरम जे सभिनी अॻुवान खे मुबारकबाद ॾियूं था जिन असांखे 5000 साल पुरानी तहज़ीब खे यादगिरी कराए हीउ ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण जो जेको आहे असां सभिनी खे यादि दहानी कई आहे जीअं त नाज़रीन तव्हां ॾिठो त अॼु सकाफ़ती ॾियारो केॾो ख़ुशीअ सां ॿार मल्हाए रहिया आहिनि सॼे माना शहर में महसूसु थी रहियो आहे ॼण ईद जो ॾींहुं आहे ॿार टोपी अजरक पाए तमामु ख़ुशी महसूसु करे रहिया आहिनि ऐं इंशाअल्लाह अहिड़ा ॾींहं पुरजोश सां मल्हाईंदा कैमरामैन हाकिम अली बलाजी सां गॾु ज़ुल्फ़कार अली तावरी धरती टीवी न्यूज़